नाज़रीन, ठटे ऐं मकली में बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग पानी जी शदीद खोड़ ख़िलाफ़ सवें शहरी रोडन ते निकिरी आया। प्रेस क्लब ठटे खां DC ऑफिस मकली ताईं प्यादल मार्च कढियो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक मौजूद आहे रशीद जाखरो। जी रशीद। मकली में मुसलसल पीअण जे पानी की खोट, वाराबंदी तोड़े बिजली ऐं गैस की लोड शेडिंग खिलाफ़ सवें शहरी रोडन ते निकरी आया आहिनि। प्रेस क्लब ठटे खां DC ऑफिस मकली ताईं 3 किलोमीटर जो प्यादल मार्च करे सवें शहरी उब दारींदड़ नारा हणी एहतजाज करे रहिया आहिनि। जॾहिं त सैयद जलाल शाह, इकबाल जाखरो, सैयद रिजवान शाह, महबूब बुरोई, शेरोज चांग की अगवानी में सवें शहरी रोडन ते निकरी आया आहिनि। संदन मुतालबो आहे त पानी की खोट, बिजली की लोड शेडिंग, गैस की लोड शेडिंग बंद कई वने। इन जो इहो चवणु आहे त 12 कलाक जेका आहे बिजली की लोड शेडिंग थे थी, 8 कलाक गैस की लोड शेडिंग थे थी। जो महीननि खां पानी की अणहूंदा है, पर इंतजामिया तोड़े चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि ऐं असां मजबूर थी रोडन ते निकिता आहियूं। जॾहिं त इन एहतजाजी रैली में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठटे जो जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी, हमीद सुमरो, ज़ैनुलाब्दीन शाह जेलानी पिण शहरी होने की हैसियत में इन एहतजाज में शामिल थी विया आहिनि। सवें शहरी ये नारा हणंदा DC ऑफिस ते को धरणे की सूरत में तब्दील थी वियो आहे, जिते इन्हनि इहो मुतालबो कयो आहे त जेसिताईं असांजा मुतालबा नथा मञा वञनि, असांजो एहतजाजी सिलसिलो जारी रहंदो। इन अॼोके एहतजाज में मुतालबा न मञा विया त वधीक हिकमत अमली ठाहे हिकु तारीख़ी एहतजाज कयो वेंदो। जी।